अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, प्रोग्राम सुगन साण करे हाज़िर ख़िदमत आहे मुंहिंजो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़ुलूस जज़्बन सां। जी मुंहिंजा साईं, सुगन में सिलसिलो मुलाक़ात जारी आहे। अॼु मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त असांजे स्टूडियोस में सिंध जो तमामु नाले वारो शाइर, जंहिंजा जेतिरा कलाम जंहिं ॿुधा उते मस्तु थी वियो, मधोश थी वियो। ऐं उहो वॾो शाइर जेको आहे अॼु असां वटि मौजूदु आहे, नियाज़ मोहम्मद पिथाफ़ी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नियाज़ साईं, ख़ुशि आहियो? चङा भला, सभु ख़ैर? अल्लाह साईं जा करम, रब साईं जा करम। तव्हां ख़ुशि आहियो? तबे सही, ठीकु अल्लाह जा एहसाननि। नियाज़ साईं, सच पुछो त काफ़ी महिरबान जेके दोस्त हुआ, उन्हनि जी इहा ख़्वाहिश हुई त तव्हां नियाज़ पिताफ़ी खे घुरायो, बिलावल उठ खे घुरायो। ऐं बिलावल उठ सां मुंहिंजी गुफ़्तगू थी, पर उन चयो तव्हां थोरो मुंहिंजी तबियत अलील आहे ऐं तव्हां सां अॼु मुलाक़ात थी आहे, मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे। त नियाज़ साईं, असां ईंदो आहे त सभ खां पहिरीं असांजी रिवायत इहा आहे त असां उन जो लिखियलु कलाम उन जी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। त मां तव्हांखे तव्हांजो लिखियलु हीउ कलाम पेश करियां थो, यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो। महिरबानी महिरबानी कुर्ब। हिकिड़ो माण्हू ओ मोतीअ दाणो
कीअं साईं की लॻो कलाम वाह 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 सुठो कलाम हो वाह वाह या साईं तव्हां मूंखे जेका लिखत में शयूं ॾिनियूं आउं थोरो ॿुधंदड़ खे ॿुधाईंदो हलां जी, जी। पोइ वरी तव्हां मुंहिंजी तस्दीक़ कजो तव्हां लिखियो त मुंहिंजो पूरो नालो नियाज़ मोहम्मद इस्माइल पिताफ़ी जनम जो अंदाज़ो मुताबिक़ 58 आहे या 60 आहे तारीख़ माग हमो जो तलाव लॻ दरगाह कंबीर शाह तालको टंडो बागो ज़िलो बदीन में थियो प्राइमरी तालीम ॻोठ कमाल ख़ान पिताफ़ी तालको डिग्री ज़िलो मीरपुर ख़ास में हासिल कयमि उते मोहतरम अब्दुल कादिर जीणियो जो असांजो प्राइमरी उस्ताद हो हू मुंहिंजे हथनि जूं लकीरूं ॾिसी चवंदो हो त नियाज़ या त तूं शाइर थींदे या त को डॉक्टर थींदे शहर में पढ़ियुसि मलकानी शहर में पढ़ियुसि टंडे बाग में पढ़ियुसि पर एतिरी गुफ़्तगू सही आहे साईं जॾहिं मासूम उमिरि में माइटनि पंहिंजे ॻोठ खां धार करे ॻोठ कमाल ख़ान पिताफ़ी में पढ़ण लाइ मोकिलियो उते जीजल माउ जी जुदाई में अक्सर रोंदो हुउसि जॾहिं जवानी में आयुसि त कंहिंसां अखि अड़ी वई शाइरी लिखणु शुरू कयमि हिन हिकु यादगार वाक़ियो हीउ पिया त असांजे ॻोठ जे भरिसां ॻोठ सुलेमान लगारी में शादी जी महफ़िल रखियल हुई उन में हुननि उस्ताद मोहम्मद जुमन खे राग लाइ दावत ॾिनी मूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी मार्फत उस्ताद मोहम्मद जुमन खे ख़त लिखियो उन ख़त में अर्ज़ु कयमि त उस्ताद मुंहिंजी हीअ काफ़ी यादि करे अचिजो ऐं महफ़िल में ॿुधाइजो उते मुंहिंजी उमिरि उन वक़्तु तक़रीबन 10 साल खनि मस हूंदी तारीख़ मुताबिक़ जॾहिं उस्ताद जुमन छने में आयो त अचणु शर्त मुंहिंजी पुछा कई जॾहिं मिलियासीं त मूंखे ॾिसी हैरान थी वियो उस्ताद जुमन चयो त मूं सम्झो हो त शाइर हिकु वॾो बुज़ुर्ग हूंदो तूं त नंढड़ो ॿारु आहीं बहरहाल जॾहिं ॻाइणु शुरू थियो त उस्ताद जुमन मूंखे चयो त तूं महफ़िल में उथी बीह आउं तुंहिंजो कलाम पेश करियां थो पोइ आउं उथी बीठुसि ऐं उस्ताद जुमन मुंहिंजो कलाम ॻायो ऐं माण्हू सभु हैरान थी विया हाणे इहा ॻाल्हि ॿोलो जेका तव्हां मूंखे ॿुधाई आहे मूं पंहिंजे ॿुधड़नि खे ॿुधाई आहे ठीकु आहे साईं या साईं पोइ हाणे ॿुधायो त इहो जेको वाक़ियो उस्ताद मोहम्मद जुमारो थियो त तव्हांजी शाइरी जी जेका शुरूआति असां कहिड़े सन खां खणूं इहो आउं सम्झां थो 77 78 जो टाइम हूंदो जॾहिं उस्ताद जुमन जो रेडियो पाकिस्तान ते हूंदा हुआ थी सघे थो त इहा शाइरी शुरूआति कॾहिं खां थी बचपन खां इहा बसि उन्हनि ॾींहंनि में ई इहा शाइरी थी हुई बिल्कुलु अच्छा उन ॾींहंनि में थी ठीकु आहे हाणे पकी पुख़्ती शाइरी ते आउं तवजा ॾींदो हुउसि उस्ताद मोहम्मद यूसुफ मुर्शिद लतीफ़ जा कलाम पेश कंदो हो उहो ज़हन दिलि ते छांइल रहंदा हुआ उहो उन करे मूं इहा मुंहिंजो शाइरी खां पकी पुख़्ती कजे अच्छा ठीकु आहे अच्छा हूअं त नियाज़ मोहम्मद ॻाल्हि इहा आहे त माण्हू को कंहिंखां मुतासिर थी करे शाइरी कंदो आहे या कंहिंसां प्यार में शाइरी कंदो आहे ॿिन्ही मां कहिड़ो वाक़ियो थियो ॿई वाक़िया पेश आहे हिकु त हुसन जी कहिड़ी ॻाल्हि कजे हुसन जो मतिलबु कुदरत जो हिकु हसीन हुसन आहे नज़ारा आहिनि वण आहिनि टिण आहिनि जानवर आहिनि ख़ूबसूरत चेहरा आहिनि हुसन आहे हुसन आहे ऐं इंसान बि हुसन आहे ऐं तकलीफ़ त अलाह ताला जी आहे बिल्कुलु अच्छा बिल्कुलु हुसन ते मुतासिर कयो बिल्कुलु हुसन मुतासिर कयो ठीकु आहे अच्छा उन खां पोइ हुसन जेको मुतासिर थियो आहे त पोइ शाइरी जी चुणग जेका आहे पहिरीं शाइरी जेका आहे हुनखे छॾे हू तव्हां बचपन में जेका शाइरी ॻाई उन खां पोइ आउं वरी ॿिए दौर में अचां थो जवानी वारे दौर में त पहिरियों शेर तव्हांजो या पहिरियों नज़म या ग़ज़ल कहिड़ी सन में तव्हांजो आयो आहे 1986 में मुंहिंजे ख़्याल में रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मुंहिंजो पहिरियों कलाम रिकॉर्ड थियो अच्छा उहो उस्ताद वहीद अली जी आवाज़ में अची जे तूं जानी भला भाग भाया खंडू खीर मिठायूं विराया मरहूम अनवर बलोच साहब रिकॉर्ड कयो ऐं स्टेशन डायरेक्टर हो मोहतरम इनायत बलोच साहिब अच्छा ऐं उनखां पोइ मोहतरम नसीर मिर्ज़ा साहब बि मुंहिंजा काफ़ी गीत रिकॉर्ड कया अच्छा इहो जेको सिलसिलो तव्हांजो हलियो आहे उहो त रेडियो पाकिस्तान हैदराबाद में 1986 खां माना जीअं त तव्हांजी शुरूआति थी आहे उन खां पोइ तव्हांजी जेका पज़ीराई थी आहे सिंध में उहा कैसेट जे ज़रिए थी आहे वधीक या रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे ज़रिए असल में जानदार शइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद आहे अच्छा जानदार शइ रेडियो पाकिस्तान हैदराबाद आहे जी पर उहो कैसेट बि हिकिड़ो ज़रियो इहो इन शइ जेके पखेड़ण जो तो कैसेट बि मुंहिंजी काफ़ी मदद कई अच्छा पर कैसेट जी दुनिया में मूं पंहिंजो पाण खे ईअं चयो कैसेट जा जेके मालिक हुआ उहो चवंदा हीअं न कर हीअं लिखी ॾे मूं हुननि जी का बि ॻाल्हि कोन मञी मूं चयो मूंखे छॾे ॾियो जेकर कमु करिणो त पंहिंजी मर्ज़ी सां कमु कंदुसि ऐं मूं इनशाला वल्गर शाइरी कोन लिखंदुसि न मूं इनकार करे छॾियो बिल्कुलु वाह 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 अॼु बि उहो इतराफ़ कनि था कंपनी वारा सभु अच्छा माशाल्लाह नियाज़ साईं
ॻाल्हि ॿोल पंहिंजी जारी आहे त अचो त हाणे जेके ॿुधंदड़ आहिनि उहे वरी चवंदा आहिनि त ॻाल्हि ॿोल बि हुजे ऐं जेको महिमान आहे उनजे पसंदि जा उनजा लिखियल कलाम बि हुजनि त तव्हां त यकीन हिकिड़ो ख़ज़ानो आहे तव्हांजे कलामनि जो ऐं असांजे जेके ॿुधंदड़ आहिनि उहे त महसूसु कंदा त छो न असीं साईं जी ॻाल्हि ॿोल बि ॿुधूं ऐं कलाम बि ॿुधूं त तव्हांखे ॿुधायूं था तव्हांजो लिखियल हीउ ख़ूबसूरत कलाम। ठीकु। लोकी भी आखल करना ते मैं भी आखा करना, जिस करने विच खुशबू न होवे उस करने नू की करना। यार फरीद ओ मने न मने असा सजदा यार नू करना। ना कैद करो मैं को ना मारो हथकड़िया, ना कैद करो मैं को ना मारो हथकड़िया। मैं आशिक हाँ कहदा, मैं आशिक हाँ कहदा, मुझे अखियां हिन अड़िया। ना कैद करो मैं को ना मारो हथकड़िया, ना कैद करो मैं तू मारो हथकड़िया। मेरी दिल ते अमानत है, मेरी दिल को ना तोड़ो। मेरी दिल ते अमानत है, मेरी दिल को ना तोड़ो। ब्या मुल्क बुढ़ा कोली क्यों मेरे पीछे पे हो, हर गाल ते हो के दे क्यों दे ओ डढ़िया। मैं आशिक हाँ कहदा, मैं आशिक हाँ कहदा, मुझे अखियां हिन अड़िया। ना कैद करो मैं को ना मारो हथकड़िया। मैं आप निमाणा हाँ, मेरी दिल भी निमाणी है। मैं आप निमाणा हाँ, मेरी दिल भी निमाणी है। मैं आशिक काहिल दी बस इतनी कहानी है। दर दर न देवो ताही रो रो न करो रड़िया। मैं आशिक हाँ कहदा, मैं आशिक हाँ कहदा, मुझे अखियां हिन अड़िया। ना कैद करो मैं को ना मारो हथकड़िया। ना कैद करो मैं को ना मारो हथकड़िया।
मेरी दिल ते अमानत है, मेरी दिल को ना तोड़ो। मेरी दिल ते अमानत है, मेरी दिल को ना तोड़ो। ॿिया मुल्क बुदा कोली क्यों मेरे पीछे पे हो, हर गाल ते हो के दे क्यों दे हो दड़िया। मैं आशिक हाँ कहदा, मैं आशिक हाँ कहदा, मुझे अखियां हिन अड़ियां। ना कैद करो मैं कून मारो अत कड़ियां, ना कैद करो मैं कून मारो अत कड़ियां। मैं न्याज मोहम्मद हाँ मैं तोड़ निभाए सा। मैं न्याज मोहम्मद हाँ मैं तोड़ निभाए सा। मेरी जात पिता भी है मैं लीह निभाए सा। कोहड़ा है को छोड़ो चोले सा छड़िया, कोहड़ा है को छोड़ो न चोले सा छड़िया। मैं आशिक हाँ कहदा, मैं आशिक हाँ कहदा, मुझे अखियां हिन अड़ियां। ना कैद करो मैं खून मारो अत कड़ियां, ना कैद करो मैं खून मारो अत कड़ियां। दोस्तों प्रोग्राम सुगंध सेवा जी ख़िदमत में रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां पेश करे रहिया आहियूं। या साईं जेके माण्हू असांखे रेडियो ते ॿुधनि था या तव्हांजा कलाम ॿुधनि था, उन जो बि एतिरो ई हक़ु आहे रेडियो सां मुहबत जेतिरो तव्हांजो मुंहिंजो या ॿियनि जो दोस्तनि जो आहे। ख़त लिखंदा आहिनि त मूं वटि हींअर काफ़ी ख़त पिया आहिनि जेके तव्हां इजाज़त ॾियो त मां उहे ख़त पढ़ां, छाकाणि त गुज़िरियल हफ़्ते जेको प्रोग्राम हो उनखे पसंदि कयो वियो ऐं यकीननि जेका अॼु पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी रही आहे इन जा बि ख़त ईंदा अॻे प्रोग्राम में। त हीअ असांखे पहिरियों ख़त लिखियो आहे असांजा दोस्तनि, वॾी महिरबानी। रेडियो लिसनर क्लब दादू खां मोहम्मद अयूब दावच, मोहम्मद यूसुफ दावच ऐं उमेर अली दावच साहिबु प्रोग्राम खे पसंदि कयो। असांखे यादि कयो पंगरे खां अली नवाज़ मेमन, लाला नबील अली मेमन, नईम अली मेमन, ज़ैन अली मेमन ऐं संदनि दोस्तनि जी महिरबानी। ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकली, नबीसर रोड खां मास्टर हबीबुल्ला ख़ासकली, मोहम्मद अली ख़ासकली ऐं संदनि साथियुनि यादि कयो। ॻोठ तैयब हालेपोटे खां जान मोहम्मद हालेपोटो, अली हसन हालेपोटे साहिबु प्रोग्राम खे पसंदि कयो। बेगना मोरी खां मास्टर रब ॾिनो समूह, रशीद अहमद समूह, शकील अहमद समूह, हिननि चयो आहे त तव्हांजो जेको आचर वारो प्रोग्राम आहे मुलाक़ात तमामु घणो पसंदि आहे, वॾी महिरबानी। ॻोठ फ़क़ीर जी खुईअ खां ग़ुलाम नबी चानी, इंजीनियर सजन ख़ान चानीअ असांखे यादि कयो। ॻोठ ग़ुलाम सिंह जलालानी खां नाज़ फ़क़ीर मोहम्मद जलालानी, महबूब नाज़, आरज़ू असलम ऐं मुख़्तियार नाज़ जलालानी साहिबु प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं हिननि चयो आहे त लिसनरनि खे बि घुराईंदा करियो, यकीननि को वक़्तु ईंदो आहे बिल्कुलु घुराईंदासीं। शालमानी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसे, मुनीर अहमद खोसे ऐं संदनि दोस्तनि जी महिरबानी जो हुननि प्रोग्राम खे पसंदि कयो ऐं चयो आहे त तव्हांजो सिलसिलो मुलाक़ात तमामु घणो असांखे पसंदि अचे थो। ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी लॻ फुलहॾियूं खां मंसूर अली मरी, फरमान अली मरी साहिबु प्रोग्राम खे पसंदि कयो। ॻोठ साॻे ॻोठ खां सुमेर अली मरी ऐं उज़ैर जान मरी असांखे यादि कयो। अहिड़ी तरह सां असांखे यादि कयो आहे टंडे अलायर खां बशीर गुल सूमरे, सिकंदर सूमरे ऐं संदनि दोस्तनि जी महिरबानी जो हुननि प्रोग्राम खे पसंदि कयो आहे, लिखियो आहे त तव्हांजो प्रोग्राम असां शौक़ सां ॿुधंदा आहियूं। ॻोठ खंबरे खां एम इब्राहिम राजड़ साहिबु प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। अहिड़ी तरह असांखे यादि कयो आहे शहर हिंगोन खां मोहम्मद हसन शहर, मोहम्मद अमीन शहर, मोहम्मद ख़ान शहर, मोहम्मद अनस अली, मोहम्मद ख़ासकेली, ग़ुलाम मोहम्मद सोलंगी असांखे यादि कयो आहे। असांजा दोस्तनि ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकेली, नबीसर खां मास्टर हबीबुल्ला ख़ासकेली, मोहम्मद अली ख़ासकेली, सिकंदर ख़ासकेली, शहर हिंगोन खां मोहम्मद हसन शर साहिबु, ॻोठ
सुहारे जत गोलारजी खां परदेसी पोड़ो ख़ान जत गुल हसन लाशारी ॻोठ तैयब हाले पोटे खां असगर अली हाले पोटो ऐं संदन दोस्त असांखे यादि कयो आहे ॻोठ सुहारो जत गोलारजी खां परदेसी पोड़ो ख़ान जत रजब अली जत असांखे यादि कयो आहे टंडे अहलार खां बशीर गुर सुमरे जा 3 4 6 7 कार्ड आया आहिनि वॾी महिरबानी ॻोठ तैयब हाले पुट खां असगर अली ऐं संदन दोस्तनि जी महिरबानी त ही हुआ उहे दोस्तनि जिन ख़त लिखिया ऐं SMS करे प्रोग्राम खे जिन पसंदि कयो आहे मां उन्हनि जा नाला वठां थो असांखे यादि कयो आहे झोल खां अमानुल्ला शर सैयद रिसालत शाह सराड़ी खां अली हसन बिरोही दरगाह बिरशाह खां कलंदर बख्श तहीम कोटड़ी खां ग़ुलाम अली लंजार ॻोठ यासीन थेबियो खां नूर मोहम्मद थेबो ॻोठ मीर ताज मोहम्मद टालपुर खां मीर पीर बख्श टालपुर जोग शरीफ़ खां अब्दुल हसन जसकानी साईं वारिस बठोरे खां अबू मेमण दड़े खां मोहम्मद साले कच्ची दरगाह राज़ी शाह खां सैयद अली नवाज़ शाह नौकोट खां चौधरी ग़ुलामुल्ला याम साहब खां उस्ताद मोहम्मद आलम विस्तड़ो हाफ़िज़ परवेज़ तीवणो ॻोठ मोहम्मद हाशिम दर्स खां मुराद अली महरानी रजब अली रिंद इसहाक महरानी शाह मोहम्मद शर मोहम्मद शरीफ दर्स बशीराबाद खां फ़ौजी मोहम्मद हाशिम महरानी शाहबेग शर खां अली मुराद शर अजरक वारे साहब जी महिरबानी जो उन असांखे यादि कयो अहिड़ी तरह सां असांखे यादि कयो आहे ॻोठ गोराड़े खां मिस्त्री अलादीन रिंद ग़ुलाम मुस्तफ़ा रिंद ॻोठ लाल मोहम्मद मरी खां तालिब हुसैन मरी ॻोठ आचार लुंड खां अली अकबर लुंड इदरीस लुंड चूहर जमाली खां नाज़ नंगर खान जमाली ऐं दोस्त ॻोठ अकरे शरीफ़ खां मोहम्मद आलम शर मंसूर आलम शर सरफराज़ आलम शर ॻोठ हाजी सुल्तान लुंड खां प्यार अली लुंड ऐं संदन दोस्त इन्हनि यादि कयो दरगाह हैदर शाह खां बलोचिस्तान खां मोहम्मद यूसुफ बिरोही टंडे मोहम्मद ख़ान खां वफ़ा मक़बूल बुल्ले साहब यादि कयो ऐं खिपरे खां सरफराज़ राजड़ सूमार भील असांखे यादि कयो आहे ॻोठ ग़ुलाम रसूल शाह खां इसहाक ऐं नंढड़े वहीद अली साहब जी महिरबानी जो उन बि यादि कयो ॻोठ गुल मोहम्मद लाशारी खां मुरीद हुसैन लाशारी ॻोठ वलीदार लुंड खां मोहम्मद सिद्दीक़ लुंड महकुमुद्दीन ॻोठ बाबू दीरो थरपारकर खां दिलीप कुमार मेंघवाड़ ऐं दानिश कुमार ॻोठ सुहारो जत गोलारजी खां परदेसी पोड़ो ख़ान जत रजब अली ॻोठ घाड़ी खां एजाज़ खोसो कुर्बान अदी खोसो दरगाह सखी जाम दातार खां शेर फ़क़ी डाहिरी ॻोठ चाकर पंवर खां अब्दुल गफ़ूर पंवर कोट नवाब खां ग़ुलाम अली बुख्ती जाम साहब खां जमादार यूसुफ ज़रदारी शेर फ़क़ी डाहिरी खंबरे शरीफ़ खां एम इब्राहिम राजड़ कंबर अली ख़ान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग ऐं संदन दोस्तनि जी महिरबानी ॻोठ फ़क़ीर जी खुईअ खां ग़ुलाम नबी चानियो ॻोठ हाजी ख़ान रिंद खां मोहम्मद हनीफ़ रिंद ऐं ज़हीर अहमद रिंद जुडे खां अली हसन ख़ासि किली ऐं संदन दोस्तनि जी महिरबानी जो उन्हनि असांखे यादि कयो त साईं ही उहे महिरबानी दोस्त आहे हा तव्हां वटि कुझु दोस्तनि जा नाला आहिनि जी नाला मूं वटि कोन्हे मूं वटि ग़ज़ल आहे नओं अच्छा नओं ग़ज़ल आहे मूं सम्झो नाला आहिनि जी साईं या साईं जी साईं केतिरनि फ़नकारनि तव्हांजा कलाम सर ये लिस्ट ख़ासी डिघी आहे मूंखे पूरा नाला यादि न आहिनि पर माशाअल्लाह मूं वटि आहिनि जेके तव्हां मूंखे चवंदो तव्हांखे ॿुधाए सघां थो तव्हां मूंखे लिखी मोकिलियो त फ़नकार जिन मुंहिंजा कलाम ॻाया मोहम्मद यूसुफ वहीद अली रजब अली उमेरा चन्ना मज़हर हुसैन ज़ुल्फ़कार अली सनम मारवी अनवर इस्तड़ो जलाल चांडियो बरकत भट्ट माई बागी मिठू कच्ची पोटो ज़रदारी फ़ौज़िया सुमरो शाज़िया ख़ुश्क सरमद सिंधी अहमद मुग़ल अल्लाह ॾिनो जूणेजो अल्लाह ॾिनो ख़ासि किली ज़ामिन अली समीना कंवल दीबा सहर बादिल राई मोहम्मद उर्स चांडियो अंजुम आरा खुशबू लगारी साइमा मंज़ूर मौला बख्श मरी मोहम्मद कासिम ओठो हमीद अंसारी मारूड़ो सिंधी ग़ुलाम अली संदीलो ग़ुलाम कादुर शगुफ्ता नाज़ गफ़ूर गुल शाज़िया बलोच फराह ख़ानम ऐं उन खां अलावा इंडिया जे कुझु फ़नकारनि बि तव्हांजे कलाम ॻाया आहिनि ऐं अहिड़ी तरह सां तव्हांखे कुझु एवॉर्ड मिलिया जेकॾहिं आउं घटि चवां थो तव्हां ॿुधाइजो पहिरियों तव्हांखे एवॉर्ड टंडो जान मोहम्मद एवॉर्ड मिलियो अब्दुल रशीद रुक एवॉर्ड घोटकी मां मिलियो सैयद साले मोहम्मद शाह एवॉर्ड जोल खां मिलियो रेडियो मेला एवॉर्ड बदीन खां मिलियो जूणिजा वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सिंध भिटाई एवॉर्ड हैदराबाद में मिलियो शाह लतीफ़ एवॉर्ड भिटाई आर्ट्स काउंसिल मातली में मिलियो हुस्न कारकर्दगी मलकानी शरीफ़ जो एवॉर्ड BBC लंडन एवॉर्ड ऐं कुझु मञल शख़्सियतनि जा तहसीन नामा ऐं उन्हनि जूं ॿियूं ॻाल्हियूं हुजनि मक़बूल गीत तव्हांजा आहिनि उहे त तमामु वॾी लिस्ट आहे ऐं सम्झंदो थी वेंदो त साईं हाणे जीअं त तव्हांजा इहे कलाम आहिनि कहिड़ो फ़नकार अहिड़ो आहे जेको तव्हांखे तव्हांजे कलामनि खे जीअं वधीक सुठे नमूने सां ॻायो हुजे उस्ताद मोहम्मद यूसुफ अनवर हुसैन विस्तड़ो फ़ौज़िया सुमरो अलानो जूणेजो अलानो ख़ासि कली अच्छा इन्हनि समीना कमल अच्छा पर तव्हांजो कलाम जेको आहे आउं सम्झां थो जंहिं ॾाढो हीअं धूम मचाई उहो त हिकिड़ो माण्हू आहे मोती उहो त ताज मस्तानी ते वञे थो ऐं जलाल चांडियो हिकिड़ो कलाम ॾाढो हिकिड़ो मशहूरु थियो अॼो की राति रही पियो त मुंहिंजी दिलि थी घुरे हा ईअं आहे छा साईं
दिलि त पोइ ठरे थिए न साईं। अच्छा न साईं, हाणे अलाह जे ॾिने मां शाइरी तमामु वॾी कई आहे, त कुझु असांजे ॿुधड़नि खे ॿुधायो तव्हां। हिकिड़ो नओं गज़ल आहे। जी जी। विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा, विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा, वफ़ाउन जा पोइ बि भरे रंग वञबा, विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा। अञा दिलि जो जग सां जहिड़ो हले पियो, अञा दिलि जो जग सां जहिड़ो हले पियो, दुनिया खां बि हिकु ॾींहुं, दुनिया खां बि हिकु ॾींहुं करे दंग वञबा, विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा, विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा। ज़माने जे रोकियो त परवाह नाहे, ज़माने जे रोकियो त परवाह नाहे, हसीननि जा सिर ते, हसीननि जा सिर ते खणी नंग वञबा, विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा, विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा। छिनो आज न्याज़ पिता फीत छा थियो, 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 छॾ शहर बाज़ियूं, छॾ शहर बाज़ियूं वठी जंग वञबा, विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा, वफ़ाउन जा पोइ बि भरे रंग वञबा, विछोड़े जा ज़ालिम सही ॾंग वञबा। या साईं, जीअं त तव्हां पंहिंजे ॻोठ जो तारुफ़ करायो, मूं जेको तव्हां मूंखे लिखी मोकिलियो, त हाणे तव्हां असांजे ॿुधंदड़नि खे ॿुधाईंदा हलो त बाक़ाइदा जेका तव्हांजो जनमु उन ॻोठ में थियो आहे, ऐं उनखां पोइ किथे किथे तव्हां विया आहियो। जेको हिन वक़्तु मुंहिंजो ॻोठु आहे, ॻोठु धणीमश पिताफ़ी, इन जे थोरे फ़ासिले ते असांजो पंहिंजो ॻोठु हो नंढड़ो। अच्छा। ॻोठु मोहम्मद ख़ान पिताफ़ी या मोहम्मद इस्माइल पिताफ़ी सॾियो वेंदो, जिते मुंहिंजो जनमु थियो। ठीकु। हमू जो तलाउ मुंहिंजे ॻोठ जे बिल्कुलु पासे में हो। अच्छा, हमू जो तलाउ। हमू जो तलाउ, ऐं पासे में वरी दरगाह सैयद कमबीर शाह। पोइ कमबीर शाह चवनि था ॿ आहिनि, हिकिड़ो कमबीर शाह शाइर बि आहे। अच्छा। पर हिन कमबीर शाह ही बुज़ुर्ग क़दीमी औलिया आहे, हिन जी पूरी तारीख़ जी ख़बर कोन थी पए मूंखे, पर कमबीर शाह जी दरगाह आहे हुते, ऐं इहो आहे तालकटंड बाग़ ज़िले बदीन में। ज़िले बदीन में। अच्छा, पोइ बचपन कीअं गुज़रियो साईं? बचपन तमामु प्यार मोहबत शरारतनि में गुज़रियो। अच्छा, बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, अहिड़ो को वाक़ियो जेको अञा ताईं बि यादि हुजे? साईं, अहिड़ा कई वाक़िया आहिनि। तव्हां हिकिड़ो दिलचस्पु वाक़ियो ॿुधायां। जी जी। तव्हां जुडे शहर में निकितसि कोच में, त आयुसि पियो हैदराबाद। जी जी। मूंखे शरारत जी थोरी घणी आदत हुई, सो हिकिड़ो माण्हू अची पासे अॻियां मुंहिंजे वेठो सीट जे अॻियां, मूंखे बुल मिली वियो। हुन जा जेके कमीज़ जो पोयों पाणंदो लड़कियो पियो, मूं छा कयो, चोरी चोरी चुप चुप करे उहो पाणंदो हुन सीट सां ॾाढो ॿधी छॾियो। ॾाढो ॿधी छॾियो। आउं खिसकी वञी ॿी सीट ते वेही रहियसि। हाणे गाॾियुनि वटि टाइम कोन थो हुजे, जॾहिं डिग्री ते हुन हमरा खे लहिणो हुजे, गाॾी चयो उतरो उतरो टाइम न आहे हमारे पास। हाणे उथे वीचारो वरी किरियो पियो, उथे वीचारो वरी किरियो पियो, ॿधल माण्हू केॾां वञे। ॾाढा बस वारा कावड़जी विया हुन ते। अच्छा अच्छा। पोइ हुनखे खोलियऊं। अच्छा। सो अहिड़ा कई वाक़िया साईं, अहिड़ा कई वाक़िया। सही सही ॻाल्हि आहे। अच्छा साईं, पोइ तव्हांजो ख़ैर सां गुज़र सफ़र नौकिरी या नौकिरी वोकिरी में कान्हे। अलाह असांजा वॾा करम, पंहिंजी कुझु बनी आहे, ठीकु आहे, ज़मीन आहे पंहिंजी कुझु, ऐं कुझु दुकान आहिनि, स्टोर आहिनि। अच्छा। अलाह असांजा वॾा करम आहिनि, छोकिरा संभालींदा आहिनि, ऐं बिल्कुलु आज़ादु, अहिड़ो आज़ादु ॼण नंढड़ो ॿार। वाह 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 वाह। शाइर त हूंदी नंढड़ो ॿार आहे न साईं।
शाइर त हूंदी नंढो हुते ॿारु। का बि ड्यूटी न आहे, का बि पाबंदी न आहे, पंहिंजा उथण वेहण जा शेड्यूल पंहिंजा आहिनि, अच्छा सुम्हण खाइण पीअण उथण वेहण रांदि रूंद बसि आज़ादु आहे बसि। अच्छा अलाह कहिड़ी साईं, रांदि मां कहिड़ी रांदि माना घणो करे हींअर कैरम बोर्ड खेॾंदो अच्छा कैरम बोर्ड अच्छा कैरम माना इन आंगन वारी रांदि आंगन में। अच्छा दोस्तनि जो कहिड़ो हल्को आहे दोस्त मुंहिंजा अच्छा ॿारहं जे हवाले सां जेकॾहिं आउं ॻाल्हि कंदुसि त मुंहिंजे हिसाब जा दोस्त घटि आहिनि, तमामु घटि आहिनि ई कोन। हा। दोस्त त आहिनि हा, हा। पर उहे दोस्त न आहिनि जेके जिन सां दिलि जो माना हाल ॻाल्हि कजे इहा। हा हुते ईअं सम्झो तनहा आहियां। अच्छा ठीकु 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 न्याज़ साईं शाइरी हूअं चवंदा आहिनि त इश्क जी लॻण खां पोइ थींदी आहे कंहिंखे ॾिसण खां पोइ थी आहे तव्हांखे कहिड़ो धकु लॻो बसि सची ॻाल्हि त इहा अखियुनि में अहिड़ी कशिश आहे कुदरत जे तरफ़ां के हुननि जी अखियुनि में या तव्हांजी अखियुनि में मिड़ी अखियूं अच्छा। अखि सां मिली सही माना में अखि सां मिली त माना बसि माना हर शइ पोइ उते हर थी शइ पए बसि फ़क़ति कंहिंसां अखियूं मिलाइण जे बदिले मिली आहे मूंखे सज़ा उमिरि क़ैद जी। वाह वाह सो वाह अञा ताईं उहो प्यार मोहबत में हलूं पिया। उमिरि क़ैद जी सज़ा इहा आहे प्यार मोहबत जी। ओहो हो भला उहो जेको साईं शाइरी खां पोइ इश्क जेको आहे उहो बरक़रार रहियो या विछोड़ो अची वियो बरक़रार रहियो, बरक़रार रहियो। विछोड़ो जी सूरत में बि बरक़रार रहियो। विछोड़े सूरत में बि बरक़रार बरक़रार। अच्छा बिल्कुलु। शादी पसंदि थी या न शादी मुंहिंजे माइटनि जी रज़ा सां थी। ठीकु आहे। ऐं नंढो ॿारु हुउसि अच्छा 12 जी उमिरि में ये शादी 12 में कराई। थींदी आहे वॾा जीअं मिली भगत करे नंढे ॿार खे शादी करे छॾी बिल्कुलु ईअं थियो। माना इहो दिलियूं जेके आहिनि से अञा रंगियूं पियूं वञनि इहो हिसाब थियो न मूंखे शादी जी ख़बर ई कोन्हे भई शादी छा थींदी। ओहो हो इहो बि को ग़लति रिवाज आहे ग़लति रवाज हो बिल्कुलु बिल्कुलु। ॿारहं मूंखे सच ॿुधायो शादी जी ख़बर कोन्हे शादी छा थींदी आहे। एॾी एतिरी उमिरि में मुंहिंजी शादी कराए वई। चलो ठीकु आहे थी वई शादी। थी वई पर शादी थियण खां पोइ अॻिते वधियासीं त पोइ त शादियुनि जा कई ऑफर आया थी ज़ाहिर दुनिया आहे दुनिया प्यार मोहबत आहे पोइ कई ऑफर आहे पर पोइ शादी ॿी न कईसीं। अच्छा 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 ॿाहिरि वञण जो कॾहिं को मौक़ो थियो मुल्क खां ॿाहिरि ॿाहिरि वञण जो मौक़ो कोन मिलियो। 2-3 चकर अहिड़ा प्रोग्राम ठहिया ठहंदे ठहंदे फिटी विया। इंडिया हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि आहे त इंडिया वञण जो मौक़ो हिकिड़ो सुनहरी मौक़ो मिलियो। अच्छा उहो कंहिं कंपनी जी तरफ़ां लता मंगेशकर जहिड़ी गुलकारा जे आवाज़ में मुंहिंजी शाइरी रिकॉर्ड थियणी हुई। अच्छा कंपनी वारा तयारु थिया। अच्छा अॻियां के हालात अहिड़ा थी विया ओ जो तव्हां असां वञी न सघियासीं। अच्छा। असांजो प्रोग्राम हो अच्छा। लता मंगेशकर जे आवाज़ में मुंहिंजा गीत रिकॉर्ड थियनि वाह, हा वाह, वाह, पर उहो थी कोन सघियो। वाह वाह